अवलली मालालम जोधणी अवलली मालालम जोधणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोए उभारी सिज अवली उन्हनि खे जिनी सुख नाह को चारण से चइजन जिनी सुख नाह को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हन मथे कीनरा सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ असांजूं अदियूं हुजनि असांजूं भेनरूं हुजनि असांजा भाइर हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि जेके बि असांखे ॾिसंदा हुजो शाल हमेशह गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो उन सां गॾोगॾु वरी इहो चवंदा हुजूं त ज़िंदगीअ जो वहिंवार त जारी सारी हुजे अवां पंहिंजे सफ़र में अवां पंहिंजे सुस्तीअ में अवां पंहिंजे चुस्तीअ में हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ हुजे हिकिड़ा माण्हू जीअण ख़ातिर निंड करे न सघंदा हुजनि हुननि जी निंड बि जाग जीअं हुजे के त जेके हुजनि मालिक खे रिझाइण में रातियूं ॾींहं लॻाए छॾींदा हुजनि उन फ़िक्र में हुजनि के त सूफ़ी ख़्याल में हुजनि सभ खां परे सभ खां दूर पंहिंजे हिकिड़े मंज़िल ॾांहुं रस्ते ॾांहुं हुजनि हिकिड़ा माण्हू दुनियादारीअ जे चकर में पोइ हुन खां हुन ॾे हुन खां हुन ॾे सॼो ॾींहुं हुन उण तुण में पूरा हुजनि पर पोइ बि ज़िंदगीअ जे हुन वहिंवार में पूरा लही न सघंदा हुजनि त माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी तबियत हुजे कैफ़ियत हुजे सोच हुजे सोच उहा सुठी जेका अव्हां खे अॻु भरो कंदी हुजे सोच उहा सुठी जेका मुस्तक़िल मिज़ाजीअ वारी हुजे सोच उहा सुठी जेका सभिनि लाइ बहितर हुजे उहा सोच रखे सोच भली हुजे जेको हिक ॿिए जे माण्हू कमु ईंदो हुजे हिक ॿिए जे ॾुखनि सुखनि में इंसान शरीक थींदो हुजे हिक ॿिए जो ॿांह ॿेली थींदो हुजे उहा ई सोच हुजे उहा ई अव्हां खे मंज़िल ॾांहुं वठी वेंदी हुजे ऐं उन सां गॾोगॾु वरी ॾिसो त हे कलंदर लाल साहबाद जो मेड़ो जीअं वेझो ईंदो हुजे तीअं अहिड़ा मालिक साईं रहम करे अहिड़ा हादसा रोड ते थींदा हुजनि त 10 जानियूं वयूं हुजनि 6 जानियूं वयूं हुजनि 3 जानियूं वयूं हुजनि त माक तमामु घणी लॻी पई हुजे माक अहिड़ी लॻी पई हुजे जहिड़ो मींहुं वसे उनमें जेको हुजे धुंधराहट बि थींदो हुजे सो जेको हुजे गाॾी माण्हू जेको हुजे थोरी पंहिंजी ख़्याल सां हलाईंदो हुजे बाक़ी हाणे तकड़ पकड़ में जेको हुजे मां हिन खां अॻे निकिरी वञा पोइ त माण्हू जानियूं विञाईंदो हुजे न सो हाणे मेड़ो घुमण सिंध जा माण्हू अमन पसंदि ऐं हीअ धरती जेका हुजे कलंदर लाल साहबाद जी लतीफ़ लाल जी हुजे सचल साईं जी हुजे शाह इनायत शहीद बुज़ुर्गनि ऐं ओलियान दरवेशनि जी धरती हुजे त उते जेके पांधेड़ा ईंदा हुजनि वरी उन्हनि सां जॾहिं हादसा पेश ईंदा हुजनि सच पुछो त उण तुण हुजे त इहो हादसो छो पेश अचे जिथे लाल जी मेहंदी थींदी हुजे जिथे लाल जा ख़ुशी कंदा हुजनि उते गम अची वेंदो हुजे उते अहिड़ा हादसा थींदा हुजनि पांधेड़नि सां अहिड़ा हादसा पेश ईंदा हुजनि त हितां जा माण्हू ॾाढा बेचैन हुजनि त इहो पुलिस खे बि हुअणु खपंदो हुजे त मेड़े जे दौर में कीअं हुअणु खपे गाॾियुनि खे कीअं वञणु खपंदो हुजे इंतिज़ामिया जेका हुजे खपंदो हुजे रस लॻी पई हुजे गाॾियूं गाॾियुनि में लॻूं पयूं हुजनि माण्हू माण्हुनि में लॻो पियो हुजे सो इन में वरी इंतिज़ामिया खे ख़्याल रखणु खपंदो हुजे सो अहिड़नि हादसनि खां बचाव करणु खपंदो हुजे त कंहिं हिकिड़े माण्हूअ जी जान वेंदी हुजे उहो त ख़ुशी खणी सुख खणी ॾुखनि खां हिते अचे पंहिंजी ॻाल्हि कंदा हुजनि पंहिंजो ख़ुशीअ जो इज़हार पंहिंजे अक़ीदे जी ॻाल्हि कंदा हुजनि ऐं उते उन पूरी बस सां पूरी वेन सां एॾा हादसा थींदा हुजनि गम में तब्दील थी वेंदा हुजनि पोइ उन्हनि जे घर वातनि खां पुछा कंदो हुजे करके उन्हनि जे दिलि तां छा गुज़रंदी हुजे उन्हनि जी ज़िंदगी कीअं थींदी हुजे इहा सो उन सां गॾोगॾु इहे रोड हादसा त ड्राइवर भाइर जेके हुजनि तव्हां कहिड़ो बि हुजो नंढा बालक हुजो वॾा हुजो त रोड ते गाॾी हलायो किथे बि हलाईंदा हुजो पर पंहिंजी ज़िंदगीअ जो ख़्यालु कंदा हुजो पंहिंजो बचाव कंदा हुजो वरी जेको हुजे अॼुकल्ह नौजवान वरी जो साइकिल मोटर अहिड़ी त हलाइनि रामण अहिड़ी त हलाइनि हे मथां ई निंड पिया हुजनि
हुजनि जहिड़ा हा हा पोइ अलाए छा थी वेंदो हुजे मुंहिंजी त दिलि ईअं ईअं थींदी हुजे तो उन सां गॾु नंढनि बालकनि खे बि गाॾी न ॾींदा हुजो उहे वरी पंहिंजे रोंसे में उहे गाॾीअ खे स्पीड ॾींदा हुजनि पेर न पुॼंदा हुजनि पोइ स्कूटर हो ॾींदा सुभाणे विञाए वेठा हुजनि पोइ हो सॼी ज़िंदगी जे लाइ मोथाजी हुजे पोइ जेको हुजे अहिड़ी मोथाजी खां माण्हू खे जेको हुजे न एहतियात लाज़िमी हुजे सो वालदेन तरबियत सां गॾोगॾु इहा तरबियत ज़रूरु कनि त उन्हनि खे इन सफ़र में बि गॾु गॾु खणी सेखारे पोइ उन्हनि खे अॻियां वधाईंदा हुजो ईअं अकेले सिर न छॾींदा हुजो त पोइ ॾिसो त जान केतिरी क़ीमती हुजे पोइ इन्हनि ॾुखनि सुखनि सां अव्हां मुंहुं ॾेई न सघंदा हुजो सॼी ज़िंदगीअ जो इहो सूर जेको हुजे न माण्हू सही सघंदो हुजे ईअं ई कल्ह वरी वाक़ियो थियो हुजे सिंध जो एॾो ख़ूबसूरत शाइर जेको हुजे मज़ामती शाइर हुजे डॉक्टर आकाश अंसारी कल्ह सुबुह जो जॾहिं असां खां विछड़ियो हुजे त उहा ॻाल्हि बि ईअं दुनिया तो ई पखिड़िजी वई हुजे ऐं राति उहो जॾहिं पंहिंजे वञी अबदी आराम में थियो हुजे उनखे वञी पंहिंजे बदीन में जॾहिं शाइरनि अदीबनि अदाकारनि ऐं उनजे जेके परस्तार हुजनि उहे जेके हुन जा पंहिंजा हुजनि उन्हनि सभिनी वञी उनजे मथां उहे गीत उनजा ॻाया हुजनि उहे गीत उनजा आला पिया हुजनि उनखे भेटा ॾेई ऐं उनखे पंहिंजो जेको आख़िरी मंज़िल ॾांहुं रवानो कयो हुजे त इहा कल्ह बि जेको वाक़ियो थियो हुजे त उन सां जेको हाञो थियो हुजे उहा त पुलिस अञा तफ़सीस कंदी हुजे पर असांजे धरतीअ ते अहिड़ा वाक़िया थींदा हुजनि त पोइ माण्हुनि में बेचैनी थींदी हुजनि त इन जूं हक़ीक़तूं साम्हूं थींदियूं हुजनि त पोइ छो शाइर जी बि ज़िंदगी हुजे आम माण्हूअ जी बि ज़िंदगी हुजे फ़क़ीर जी फुकराह जी देसी जी परदेसी सभु इंसान हिकु जहिड़ा पर इंसान सां अहिड़ियूं हालतूं न थींदियूं हुजनि त इन खां माण्हुनि खे ख़बर हुअणु ज़रूरु खपंदी हुजे ऐं आकाश अंसारी साहिब सां फ़क़ीर जूं केतिरियूं मुलाक़ातूं थियूं हुजनि पर आकाश अंसारी जॾहिं हाणे सेवण जो मेलो ईंदो हुजे त संदसि जॾहिं उस्ताद मामा यूसुफ सिटूं ॻायूं हुजनि उन वक़्तु उन दौर में त जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कदा सभु मस्तु कलंदर पोइ त इहा ॻाल्हि इहो उनजी सिट अहिड़ी मक़बूल थी हुजे जो हाणे त सियासतदान पोइ सेनेट में हुजनि असेंबलीअ में बीठा हुजनि आम बयान ॾियनि टीवी ते विहनि चवंदा हुजनि हाणे थींदो हुजे दमादम मस्तु कलंदर त इहे सिंध जा ॾाहा हुजनि इहे हिन सरज़मीन मां पैदा थिया हुजनि अहिड़ा ॾाहा अहिड़ा लेखक अहिड़ा शाइर जिन पंहिंजे दौर में जेल बि कटिया हुजनि ॾुख बि ॾिठा हुजनि पर हुननि जी तबियत हर माण्हूअ जे लाइ हिकु जहिड़ी हुजे सो अहिड़ा माणिक मोती जॾहिं असां खां वेंदा हुजनि त असां पूरा सभु ॾुखारा बि हुजूं असां सभु असांजी पूरो जेका हितां जो सथु हुजे उहो बि हुनजे कुटुंब सां बराबरि ॾुख में शरीक हुजूं असां ऐं इहो उन्हनि जो वाक़ियो न हुजे उन्हनि जो ॾुख न हुजे इहो असां सभिनी सिंधवासियुनि जो असां ॾेह में हुजूं परॾेह में हुजूं असां सभिनी जो इहो ॾुख हुजे त डॉक्टर आकाश असां खां ईअं न विछड़ंदो हुजे मौत अचिणो हुजे हर माण्हूअ खे मरणो हर माण्हूअ खे पर ईअं बि न मरणो आहे सो ज़रूरु हुजे त इन्हनि माण्हुनि जो जेको जो जियापो हुजे इन्हनि जी ज़िंदगी इन्हनि जो ख़्यालु रखणु बि धरतीअ वारनि जो कमु हुजे इन्हनि शाइरनि अदीबनि अदाकारनि जा ॾुख बि अव्हां जा ॾुख हुजनि छो त इहे अव्हां जे ॾुखनि जी ॻाल्हि कंदा हुजनि इहे अव्हां जी तर्जुमानी कंदा हुजनि हारीअ जी आबादगार जी मज़दूर जी सभिनी जी आम माण्हूअ जी टिणनि जी सावक जी दरिया जी धरती जी हा। हर शइ जी ॻाल्हि पोइ शाइरी में लिखी छॾनि लफ़्ज़नि में लिखी छॾनि कलामनि में लिखी छॾनि पोइ अदाकारनि में लिखी छॾनि सो इहे सभु रंग जेके हुजनि सो इन्हनि जो ख़्यालु रखणु इहो वरी जेको हुजे असांजो पंहिंजो फर्ज़ु हा हा सो हुननि जे पंहिंजा जेके मदाह हुजनि हुन जा जेके आशिक़ हुजनि हुन जे शाइरीअ जा जेके आशिक़ हुजनि त उहे बि ॾुखारा हुजनि त उन्हनि जे ॾुख में असां बि बराबरि जा शरीक हुजूं ऐं डॉक्टर आकाश जूं त केतिरियूं ई शाइरियूं जेके हुजनि मक़बूल हुजनि एॾियूं मारूफ़ हुजनि मक़बूल अवामी शाइर हुजे ऐं बदीन खे त हुन सुञाणप ॾेई छॾी हुजे अहिड़ी सो एतिरा ई ख़ूबसूरत हुन जा केतिरा ई कलाम ऐं ॿोल त ज़रूरु हुजनि पर भिटाई साईं जे सिटुनि जी आकाश हमेशह उएं रहियो हुजे त सदायती सभ का बुख न बासे का आकाश जी ज़िंदगी सदायती सभ का बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सो इहो आकाश खे इहे सिटूं भिटाई जूं सुहंदियूं हुजनि आकाश इन ख़्याल ते हमेशह रहियो हुजे अकेले सिर हलंदो हुजे शाइरनि जो रागियुनि जो हुन तमामु घणो ख़्यालु रखियो हुजे उन्हनि लाइ धुनूं लिखणु उन्हनि लाइ
कलाम लिखणु उन्हनि सां कचहरियूं करणु इहो आकाश जी विंदर रही हुजे त पंहिंजनि मारवड़नि झांगेड़नि सां जुड़ियल रहियो हुजे दरिया जी ॻाल्हि कई हुजे धरतीअ जी ॻाल्हि कई हुजे सो आकाश जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा हुजनि ऐं डॉक्टर आकाश असां खां विछड़ियो हुजे सम्झो त हिकिड़ो अहिड़ो माणिक मोती विसरियो हुजे जेको सदियुनि ताईं दिलनि में रहण वारो हुजे इहो न विसरण वारो हुजे हुनजो कलाम हुन जूं वायूं हुनजा गीत जॾहिं आलाप कंदा हुजनि रागी ॻाईंदा हुजनि त सम्झो त डॉक्टर आकाश अव्हांजे साम्हूं बीठो हुजे ऐं ईअं लॻंदो हुजे त उहो असां खां अञा विछड़ियो ई न हुजे ऐं जेके ज़िंदगी में पंहिंजो कमु करे वेंदा हुजनि उहे हमेशह ज़िंदा रहंदा हुजनि उहे अव्हां खां विछड़ंदा न हुजनि सो प्रोग्राम जे शुरूआति में डॉक्टर आकाश खे सरमद सिंधीअ जूं सिटूं हुजनि अर्पींदा हुजूं त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो हिकु नादरी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं अव्हां जॾहिं का ॻाल्हि कंदा हुजो को कमु कंदा हुजो को ॾींहुं अहिड़ो हुजे जंहिं ॾींहुं अव्हां चवंदा हुजो त के अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं जेके अव्हां सभिनी सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं जेके अव्हां ॿुधी बि अव्हां बि चवंदा हुजो त दुनिया में इहे ॻाल्हियूं बि थींदियूं हुजनि छा सो इन सां गॾोगॾु बि कचहरी बि ज़रूरु कर पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां लुटके मोरी खां साग भेण पियो ॻाल्हायां कहिड़े शहर खां दा हलो जी जी कहिड़े शहर खां दा नालो ॿुधाईंदा हुजो लुटके मोरी खां साग भेण पियो ॿुधायां मुंहिंजा पुट आहिनि अयान अली जी जी आसिम नाज़िम अयान अली ऐं सुफ़ियान ऐं शुएब वाह वाह इहे सभु ॾिसंदा उहे हुजनि त जी इहे सभु प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि प्रोग्राम ॾिसनि पिया तव्हां जो चवंदा जी पाण में जहिड़ो था कनि उन महिल मज़ो थो अचे ॾाढो हल बाबा जहिड़ो रामण जे घर में ख़ुशि बालक थींदा हुजनि हा ऐं चवंदा त अमीरा बेगम जो को सेहरो असांखे ॿुधायो हा हा ज़रूरु ज़रूरु अमीरा बेगम जो सहरो बि ज़रूरु हलाईंदा हुजूं ॿियो ख़ैरु हुजे अव्हां ठीकु हुजो ॿियो ख़ैर आहे हाणे ख़ैर आहे ख़ुशि आहियो तबियतूं ॿिन्ही जूं सही आहिनि हा हा तबियतूं असांजूं तव्हां सही ॾे सभु ख़ैर हुजे अदा ख़ैर लॻो पियो आहे ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे ॿार बच्चा घर वारा सभु ठीकु हुजनि सभु ख़ैर लॻो पियो आहे ख़ुशि आहियो तबियत तव्हांजा ॿार बच्चा ख़ुशि आहिनि हा हो बसि असां पाण में ॿई ख़ुशि हुजूं पोइ ॿार बि असां त वॾा बि असां त नंढा बि असां हुजूं सभु चयो हा आहियो पर पियो जेको छोकिरा चवंदा जेको पाण मां हा कयो था न मुक़ाबिलो वेड़ था कयो ऐं हिक ॿिए ते तनक़ीद था कयो इहो ॾाढो असांखे भलो थो लॻे बसि पोइ असां हिक ॿिए ते उहा तनक़ीद कंदा हुजूं जेका हिक ॿिए जी हुजे असां पर हिक ॿिए खे सम्झी बि सघंदा हुजूं वाह ईअं हा हा सही आहे सही सो आहे हिननि जे चवण ते इहो अमीरा बेगम जो सहरो को असांखे सुठो ॿुधाइजो ज़रूरु ॿुधायो वॾी ख़ुशि थी वञनि वॾी महिरबानी हुजे ज़रूरु सभिनी खे ज़रूरु सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि अव्हां जूं हाणे असां सुबुह सां वात खे चहिरो कंदा हुजूं त तर चहिरो छा कंदो हुजे कहिड़ो असुल थो हिते दाल जूं असुल प्लेटूं चटींदो हुजे पटाटा असुल तरियल खाईंदो हुजे बसि इहा गुज़िरियल हफ़्ते खां इहो दाल ऐं ज़ाल खे त ॾिसी ॾिसी ॿिन्ही जे खे ॾिसी जेको मूंसां थींदो जरा माण्हू जो जहिड़ो बि हाल हुजे न माण्हू शुकुर कंदो हुजे शुकुर के मालिक साईं अॼु तो बसर ॾिनो हुजे चटणी ॾिनी हुजे दाल ॾिनी हुजे रब ॾिनी हुजे पर शुकुर हुजे मोथा जी न हुजे कंहिंजी पंहिंजे गंज मां ॾींदो हुजे हथ हुजनि न हथ हुजनि न सजी हुजे न हथ हुजनि खीसे में ॾोकड़ हुजनि पोइ हथ हुजनि अखूं हुजनि जॾी त न हुजे जो अहिड़ी रॿ ठाहींदी हुजे त ॾोकड़ हुजनि हा हा पोइ दाल ईअं हुजे वठींदो हुजे मिरियूं मसाला त हुन में माण्हू विझंदो हुजे हलो हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा चकवा ॻाल्हायां थो कहिड़े शहर खां था
अदा हलो 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 अदा कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? अदा चक मां ॻाल्हायां थो, चक मां। चक खां ॻाल्हाईंदा हुजो। ॿियो छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला हुजो, तबियतूं ॿार? असां साईं दुआ लॻी पई आहे। तव्हां ॿुधायो ख़ैरु लॻो पिया साईं? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। प्रोग्राम खे कॾहिं का ॾिसंदा हुजो, अॼु फोन कॉल करे शरीक थिया हुजो त ॾाढी ख़ुशी थी हुजे। साईं प्रोग्राम त ॾिसूं पिया हाणे। वाह वाह। ओ हा तव्हां ॾिसा जी जी, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा। सभिनी चक वारनि खे सलाम ॾींदा हुजो सभिनी खे, ऐं सभिनी खे चवंदा हुजो त प्रोग्राम में शामिल बि थींदा हुजनि। ऐं ही प्रोग्राम जा रंग अवां सभिनी चक वासियुनि लाइ, सिंध वासियुनि लाइ, ॾेह वासियुनि लाइ, परॾेह वासियुनि लाइ सभिनी लाइ हुजनि। सभिनी जे लाइ इहे रंग जेके हुजनि। मेहरान टीवीअ ते रामू राधा सुबे मेहरान जबे मेहरान लाॾा गीत वॾा रंग लॻा पिया। हा वॾा वॾा रंग हुजनि। अहिड़ा रंग तूं वरी घर में कंदी हुजी, वरी रंग मां कहिड़ा कंदी हुजां? घर में अहिड़ा सुबुह सां तामड़ा तयारु कंदी हुजी जो आचर यानी संडे जेको हुजे उहो रामण जो भलो गुज़रंदो हुजे। हा इहो आचार जेको गुज़रंदो हुजे। आचार न आचर। हा इहो आचर पोइ तुंहिंजो बि फर्ज़ थींदो हुजे पंहिंजी जनानीअ खे को घुमाईंदो हुजी, फेराईंदो हुजी, मुल्क ॾेखारींदो हुजी। हथ विझंदी हुजी त पर थींदो हुजे हथ विझ घुमाईंदो, जहाज हुजे न हथ विझंदी हुजे। घुमाईंदो हुजे, जॾड़ी हुजे न वठी घुमाईंदो हुजे। हा मक़सद चवण जो इहो हुजे, वठंदो हुजे। हलो हा फोन वई हुजे, जॾहिं वरी अधो मोटंदो हुजे फोन पोइ तूं कढियो त तोखे वठी ईअं घुमाईंदो ईंदी हुजे तोखे वठी पोइ पंहिंजी जनानी खे माण्हू मोकल वारे ॾींहुं ॿाहिरि सैर तफरीला वठी वेंदो हुजे। हा तूं को सावक ॾेखारींदो हुजे, को होटल ते जेको हुजे चाहे को मानी को फुज़ूल ख़र्च कोन करां, फुज़ूल कर होटल ते हथ हुजनि घर में पचाए खाईंदी हुजे। हथ बस इहो घर इहो रामण। हा तुंहिंजा हथ भॻल हुजनि। हीअ सावक ही हिते गुल बूटा ही छा लॻा पिया हुजनि, जॾी हुजी अंधी हुजी नज़र कोन ईंदा हुजनि। अखियुनि जो बस मां हे ठार कंदी हुजां। हा बाक़ी घुमण फिरण जूं जेके शयूं हुजनि हलो इहे वरी कहला हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला मदद। अवा केरु कड़े सर का वा? अदा तुंहिंजो भाउ गुलशन अदीद खां ॻाल्हाईंदो हुजे। अंसार गोसो मिठा ख़ुशि हुजो, भाॼाई मुआरी ख़ुशि हुजे। सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, अवां ख़ुशि हुजो, ठीकु हुजो, अवां ॾे सभु ख़ैरु हुजे। सभु ख़ैरु लॻो पियो आहे। ऐं असांखे मैसेज ॾियनि चाहींदासीं मिरान टीवी खे पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो ऐं सुबुह जो सवेर माना उथनि पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो। असां त ज़िंदगी पंहिंजी तबाह करे छॾी मिठा। इहा माना हाणे ख़्यालु आयो हुजे त पढ़ंदा हुजूं हा त माना को सुठो हुजे हा ईअं न? हा हा भाउ यार पढ़ंदा हुजूं हा सुठो हुजूं हा, पर अलाह मालिक आहे। न सही हुजे, पर इहा ॻाल्हि सम्झ में आई हुजे त तालीम ज़रूरी हुजे। सब कुछ गवा के होश में आए तो अब वरी क्या हुआ? न पोइ बि वरी ॿियनि जा पाण न पढ़िया हुजे। असांखे ॿार थींदा हुजनि इंशाल्लाह पढ़ाईंदा हुजो भेण। हा पोइ ॿार जा भाइर हुजनि, भाइटिया हुजनि, उन्हनि खे पढ़ाईंदा हुजो। पाड़े जा बालक पढ़ंदा हुजनि, उनजो ख़्यालु रखंदा हुजो। पाण न पढ़िया हुजो त भला हाणे बालकड़नि खे पढ़ाईंदा हुजो न अदा। हा दी हा सभिनि खे पढ़ाईंदा हुजो भेण। इहो मैसेज हो असांजो। ऐं पोइ गानो सुठो असांखे ॿुधाईंदा हुजो। तव्हांजी होटल सॼी तव्हांखे सलाम पई ॾे। VIP शो हले पियो भाउ। वाह वाह वालेकुम सलाम। सभिनि खे सलाम ॾींदो हुजे। गुलशन हदीद होटल पंहिंजे ख़ासि तौर ते अॼु बालकड़नि खे बि सलाम ॾींदा हुजो। महिरबानी महिरबानी। सभई ॿार बचा सभु ॾिसनि पिया, भाइटिया सभु तव्हांखे ॾिसनि पिया। हा सभिनी खे सलाम। बीठो हुजे हा हा ॿुधंदो तूं वरी मोकलाईंदो हुजे। मूं हथु खयो हुजे हाणे जेको हथु पोइ हाणे हिकिड़ा माण्हू हुजनि चुस्त, हा हिकिड़ा माण्हू ॾिसंदे गाॾीअ जी गेर मटाईंदा हुजनि त हीअं पेर रखे हथु रखे हीअं कंदा हुजनि। हा जहिड़ो निड जो झूठो। हिकिड़ा त वरी अहिड़ा डिलीवर हीअं करे ख़बर ई न पइजे कमु बि ईअं हुजे। अबा घर में बालक चवंदे अबा इहो गिलास त बचा खणी हुते रखंदो हुजे जी। अबा इहो गिलासड़ो खणी टेबल तां उते रखंदो हुजे। इहो लिखंदो हुजां मां माना खणंदो वरी खणंदो
ओ जो गिलास भगो हुजे गिलास भगो हुजे ओ छो भगो हुजे इहो जो बरो हुजेसि न न त मतां वरी को ॿीहर कम घर वारा चवनि हल अहिड़ो करे छॾां जो वरी ॿीहर न चवंदा हुजनि जे वरी भाॼी पोइ रामण जा बि हे कम हुजनि न बसि मूं त फोन वारे खे कयो हुजे मां हिकिड़ो सां चकर तोखे मूं चयो हुजे वॻो वठी ईंदो हुजे अहिड़ो वॻो वठी आयो हुजे जो वरी ॿीहर तोखे मूं वॻे जी फरमाइश न कई हुजे वरी बालकनि खे चवंदी भाॼी वठी ईंदा हुजो त वठी ईंदा हुजो सेर त वठी ईंदा हुजनि पाव जे वरी चवंदा हुजे बटाला या इहे बटालूं इहे सुठा वठी ईंदो हुजे त वरी वठी कढ़ाईंदा हुजनि ॿेर हिथल ॾठ छा वठी आयो हुजे मजबूर थी पंहिंजो पाण निकिरी पवंदो हुजे पोइ चवंदा त हुजे चंडो भला पाण सोलो कम कंदा हुजे पोइ वरी चवंदा अबा अव्हां बि जेको हुजे कयो हुजे हाणे ओ बालक बि इहे हुजनि पोइ वरी ज़िंदगी में कुझु माण्हू बेड़ा हुजनि करणो कमु साॻियो हुजे पर ईअं कंदा हुजनि जहिड़ो कम जो वज़न मथां वजन न हुजे बाक़ी छा हुजे अहिड़ा हुजनि हलो 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 हेलो अदा केरु कहिड़े शहर खां था नालो खान मोहम्मद भाउ नालो खान मोहम्मद अदा कहिड़े शहर खां फोन कयो नालो ॿुधाईंदा हुजो हेलो अदा नालो ॿुधाईंदा हुजो हेलो भाऊ पोइ निंड कंदो हुजे भला पोइ वरी हेलो अदा नालो ॿुधाईंदा हुजो पंहिंजो वॾी महिरबानी हुजे कॾहिं कॾहिं अधो काथे बीठो हुजे त ॻाल्हि सम्झ में अचे त निंड छो बि सम्झ में न ईंदी हुजे त पोइ हरो भरो इहो फजूल कयो हुजे न न पोइ इन कीअं भला हलो कंदो हुजे त ॻाल्हि न सम्झ में ईंदी हुजे त भला रखो बसि हेलो वो हेलो हा पोइ हेलो जे सर राबतो वठूं पहिरियां रामा तो बि असल जनानो खिलाए छॾूं हरू भर सेल साड़ींदी हुजी तूं हे साड़िया हुजनि हिन हाणे न न मूं कॾहिं हुन चयो हुजे त हलो त मूं चयो ॻाल्हाईंदा हुजूं भला ॻाल्हायो त न हुजे न हा हा ख़ैर हुजे भला सुबुह सुबुह सां माण्हू हर माण्हू हिकिड़ी पंहिंजी सोच में हुजणी सोच त हाणे हर माण्हू कयो हुजे हा। पर माण्हू जॾहिं को कमकार जी सोच कंदो हुजे हा। या कंहिंखे को फोन कॉल मिलाईंदो हुजे त माण्हू पंहिंजे दिमाग़ खे बि हाज़ुर रखंदो हुजे पर हिकिड़ा वरी माण्हू अहिड़ा हुजनि ख़ाली झुट पिटींदा हुजनि करणो बि कुझु न हुजे वेठा हुजनि बिला वजा जी हा सोच त माण्हू खे ॻारींदी हुजे न हा पोइ इहे ख़ाली जा झुट बीमारियूं माण्हुनि खे घर कंदियूं हुजनि वरी- जहिड़ी उन हुई खाई वई वरी असांजा वॾड़ा काका वेठा हुजनि ज़िंदगी गुज़ारे उहे बि हीअं काम पी हं वेठा हुजनि हीअं कयो वेठा हुजनि काका ख़ैर हुजे हा भा काका ख़ैर हुजे हा भा ख़ैर हुजे जहिड़ो काके खां कर्ज़ु घुरण आयो हुजे काका कहिड़े सोचे बसि बा औलाद खे हीअं चयो हुजे त कयो कोन हुजे न असां पंहिंजी ॾुखनि सुखनि में अॼुकल्ह वरी रामण थींदो बि ईअं हुजे न न पोइ वरी छा थींदो बि ईअं हुजे पोइ छा चवंदा हुजनि असां त पंहिंजी ॾुखी सुखी ज़िंदगी काका पंहिंजी ॾुखी सुखी छो गुज़ारी हुजे सुहिणी करे गुज़ारींदो हुजे छो गुज़ारी हुजे हो हिन औलाद जे करे ॾुख ॾिसी बुखूं ॾिसी चचियूं कपिड़नि में पाए जुतियूं फाटल पाए बि पंहिंजे बचनि खे माण्हू पाले ताते जवान कंदो हुजे जॾहिं उहो वधी वधी वण थिए उन खां पोइ माइट जी न कंदो हुजे त पोइ रामण छा भाईंदो पोइ हुजे तरबियत वरी अहिड़ी थींदी हुजे तरबियत माण्हू अहिड़ी करे त माण्हू भली बि कंदो हुजे पर ज़मानो वॾो ज़ालिम हुजे ज़माने खे भला चाहे ज़मानो ई त ज़ालिम ईअं हुजे वाह वाह मिली अॻिते, वञ हा अॻिते पोइ इहे वरी आकाश खे सिटूं ॾींदा हुजूं हा, पोइ हा न इहो- इहो- इहे वरी हा, डॉक्टर हा, आकाश खे सिटूं पोइ मां पंहिंजे कन ॾेई ॿुधंदी हा हुजां। ज़माने खे भला चाहे ज़मानो ई त ज़ालिम मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ वाह वाह सो हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदा हुजूं हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं वसीम गबोल ॻाल्हायां थो ॾिस घोटी थो साईं अदा वसीम छा हुजे ख़ुशि हुजो घोटकी ठीकु हुजे घोटकी जा माण्हू ठीकु हुजनि साईं अलाह साईं जो शुक्र आहे मालिक जा करम सभिनी खे ख़ैर आहे पहिरियों त असांखे ॾुख थियो तमामु ॾुख थियो आकाश अंसारी जो ॿुधी करे हा अबा इहो डॉक्टर आकाश जो ॾुख असां सभिनी जो ॾुख हुजे
बिल्कुलु साईं बिल्कुलु पूरे पाकिस्तान साईं असांजे पूरे सिंध में असांजे ॾुख में थियो साईं बिल्कुलु ॾुख थियो बसि चवंदा हुजनि त ॾुख त हुजनि पर जीअण बि खपंदो हुजे बसि ॾुखनि सां गॾु जीअण खपंदो हुजे ॾुख हुजनि त पोइ बि जी ॾेखारे इहा ई त ज़िंदगी हुजे न अदा साईं जी 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 अदा अदा ॿियो ख़ैरु हुजे न शुक्र आहे मालिक जे असां नंढो अर्ज़ु आहे साईं जी जी ॿुधाईंदा हुकुम कंदा हुजो अर्ज़ु इहो आहे असांखे आकाश अंसारी जे लाइ भेटा पेश कंदासीं सूफ़ी फ़क़ीर मुख़्तियार अली गबोल असांखे फनकार ॿुधायो दरगाह जानपुर जी जहिड़ी जो फ़क़ीर कलाम असांखे इन खे ॿुधायो वॾा इन जी केसट यार असां वटि कोन हुजे इहो जहानपुर ते ॻाईंदो हुजे पोइ अहिड़ो ई ॿियो कलाम ॿुधाईंदा हुजे ज़रूरु अव्हांखे साईं पोइ असांजे हज़ूर जो कोई कलाम असांखे ॿुधायो ज़रूरु 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 हाज़िर वॾी महिरबानी हुजे लख सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सो ज़ाहिरी ॻाल्हि हुजे त ॾुख कहिड़ा बि हुजनि ॾुख केॾा वॾा हुजनि पर हौसलो रखे अॻिते वधण जी कंदा हुजो ॻाल्हि कंदा हुजो हुन मां सिखंदा हुजो पिराईंदा हुजो ॾुखनि मां पिराईंदा हुजो ख़ुशियुनि में हुजो त वरी ॾुखनि लाइ तयारु थींदा हुजो त मतां को ॾुख अची वञे त पोइ दुख ज़िंदगी ईंदा हुजनि तॾहिं त सुख मिलंदा हुजनि हा पर वरी जॾहिं सुख दुखनि मां ई त माण्हू जेको हुजे उहो सुख वठंदो हुजे न हा पोइ सम्झंदो हुजे हुन मां पोइ वरी कंहिं साहिर वाह जो सिटरूं लिखियूं हुजनि त आओ त गॾिजी गुज़ारियूं वे ए ॾुखिया सुखिया ॾींहड़ा गॾिजी गुज़ारियूं वे ओ ॾुखिया सुखिया ॾींहड़ा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा केरु कहिड़े शहर खां हेलो अदा पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो यार मेरे डिपार्टमेंट में छा हाल हुजे ख़ुशि हुजो ठीकु हुजो सेव घेरा दुआ दुआ कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम वीआईपी पियो लॻे वाह 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 पोइ अॼु ॾिठो हुजे अॼु फोनड़ी कई हुजे एॾे वक़्त में जी 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 अॼु फोन कई आहे हा पोइ एॾो वक़्त रुगो ईअं सोचींदो हुजे त रामण खे फोन कंदो हुजां या न कंदो हुजां ईअं न जी 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 न त अॼु मजबूर थी कई हुजे अदा वॾी महिरबानी हुजे साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे सो वाह वाह बिल्कुलु अव्हां सभु जेके ॾिसंदड़ हुजो या फरमाइश जेका थींदी हुजे सो ज़रूरु असां इनखे लिस्ट में लिखी छॾींदा हुजूं त ज़रूरु अव्हांखे इहे कलाम बि ज़रूरु ॾेखारियूं कल्ह बि खोड़ दोस्तनि जूं फरमाइशूं हुजनि पर हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा मंज़ूर मेमन ॻाल्हायां थो हैदराबाद मां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿार महिरबानी शुक्र अलाह जो अदा आकाश साहब जो ॿुधी असांखे ॾाढो ॾुख थियो आहे जी हा डॉक्टर आकाश साहब जो ॾुख तव्हां असां सभिनी जो गॾियल ॾुख हुजे अदा बिल्कुलु सही आहे सो हिकिड़ा माण्हू ईंदा हुजनि ॿिया वेंदा हुजनि पर जेके आया हुजनि हुननि छा कयो हुजे हुन पंहिंजो कमु सुहिणो करे छॾियो हुजे हुन पाण खे तारीख़ में ज़िंदा रखो जो अॼु हर माण्हू खे यादि थो हुजे हाणे अॼु अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे जी अॼु उन जे ई कलामनि ते कुझु कलाम ॿुधाया वञनि त वॾी महिरबानी थींदी हा ज़रूरु हिननि जे लाइ तहज़ियती प्रोग्राम बि थिए त वॾी महिरबानी थींदी ज़रूरु ज़रूरु इहो सॼी सिंध जो हुजे त सॼी सिंध में इन लाइ प्रोग्राम थींदा हुजनि शाइर अदीब सुगड़ ॾाह उन्हनि जा सॼी सिंध में पूरी दुनिया में प्रोग्राम रखंदा हुजनि वॾी महिरबानी आहे लख थोरा हुजनि ज़ाहिर हुजे डॉक्टर आकाश जो विछोड़ो हर माण्हू असां सभिनी जो ॾुखारो करे वियो हुजे असां सभिनी खे हुनजो विछोड़ो सो डॉक्टर आकाश जूं केतिरियूं शाइरियूं हुजनि भला पोइ उस्ताद मोहम्मद यूसुफ जॾहिं हुनखे ॻायो हुजे त पोइ आकाश जर जंग मक़बूल थियो हुजे ऐं लाल जो मेड़ो बि ईंदो हुजे त पोइ उस्ताद मोहम्मद यूसुफ जूं डॉक्टर आकाश जूं लिखियल सिटरूं जेके हुजनि सो डॉक्टर आकाश खे ई भेटा पेश कंदा हुजूं त जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू
ऐं राधा जे तरफ़ां बि अव्हांखे भलीकार हुजे, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे, हर वक़्तु अव्हांजा सुहिणा जेके रंग हुजनि उहे सुहिणा ई रहंदा हुजनि ऐं पंहिंजे बालकनि जो ख्यालु कंदा हुजो। अॼु मोकल जो ॾींहुं हुजे त बालक बि जेके हुजनि पंहिंजो कमकार करे वरी घर में जेको हुजे ऐं घर उन्हनि वारनि खे वरी तफरी बि ॾींदा हुजो, पंहिंजे बालकड़नि खे तफरी बि ॾींदा हुजो, उन्हनि खे घुमाईंदा हुजो, फिराईंदा हुजो, उन्हनि जो रूह जेको हुजे उहो रिझाईंदा हुजो। हलो ऐं बालक फोन वठो। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। नमस्कार हुजे अदा। हैदर भट्टी अदा छा हाल हुजे? ख़ुशि खैर हुजे? हुजे, अल्हम्दुलिल्लाह। अदा अॼु तव्हां ख़ुशि हुजो, ॿियो मुंहिंजी खैर हुजे न। ख़ैर खैर ख़ैर लॻो पियो हुजे त हाणे खैर लॻो पियो हुजे। अल्हम्दुलिल्लाह, सभु खैर हुजे, सभु दुआनि में यादि कंदा हुजनि। असां बि ख़ुशि हुजूं, ॾींदो हुजे हाले वाले, कहिड़ो कमकार कंदो हुजे हींअर? लाल जे मेले खे घुमंदो हुजे। हींअर कमकार में लाल जे मेले जो रश ॾिसंदो हुजां, उते ख़ुदाबाद में होटल कढी हुजे, उते चांहि पींदो हुजां, तव्हांजो प्रोग्राम हलंदो हुजे, उहो बि ॾिसंदा हुजूं ऐं ॿुधंदा हुजूं। वरी होटल खोली हुजे, हा होटल मेले जे करे खोली हुजे, होटल मेले जे करे खोली हुजे। हा इहा किथे खोली हुजे अदा? खुदाबाद। अगरि खुदाबाद होटल, खुदाबाद वॾी मस्जिद आहे न, पासे में खोली हुजे। बसि पोइ असां बि अची पुॼंदा हुजे, मानी तोते हुजे। बिल्कुलु प्यार हूंदी चाह मानिया खां। अव्हांखे तव्हां साग खाराइबो, तव्हांखे सिंधी बेदा खाराइबा, कल्ह माछी लाया, असांखे माछी बि खाराइबी। तोखे ॻाल्हि न लॻी हुजे सा इहा? तूं ॻाल्हाईंदी हुजे पंहिंजे घटी बची कूड़ न आहे त माछी बि कल्ह छोकिरा लाया सारी जेको आहे सो साग तयारु कयो हुजे। हाणे साग उकिरी वञे पोइ तो हाणे सुकल साग न न खाराईंदो पोइ वञे। जेके कणकियूं आहिनि वाहन वारियूं जेके कणिकूं पोखियूं अथनि हुन में साग तयारु थियो हुजे। बसि अदा हैदर तो बि न ॿारी हुजे। न न मां ॿारी हुजे, बाक़ाइदे जॾहिं वारी न हुजां। वाह 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 वाह, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजे, लाल जे मेड़े खे बाक़ाइदे घुमंदो हुजी माना। इंशाअल्लाह इंशाअल्लाह घुमंदा अचूं। बसि पोइ पोइ फ़क़ीर छले मुंडड़ीअ जो को आसरो कंदी हुजे तुंहिंजी भेण अदा? हा बिल्कुलु कंदी हुजे, बिल्कुलु कंदी हुजे, भेण जे लाइ खोड़ लख। अबा लाल जे मेड़े ते जेके पांधेड़ा अचनि उन्हनि जे मेड़े ख़्यालु कंदो हुजे, रुगो ईअं न हुजे चांहि प्यारे उन्हनि खे रुगो फुरींदा हुजो। न लाल जा पांधेड़ा ईंदा हुजनि, ॿिया पांधेड़ा ईंदा हुजनि, लाहौर ते वञण वारा जेके हितां अचनि था गुज़र कनि था कलंदर ते, कलंदर खां पोइ वरी लाहौर ते ईंदा, उहे बि उन्हनि जो ख़्यालु कंदा हुजो। हा माना तूं लाहौतीन सां गॾु हुजी। जी हा बिल्कुलु बिल्कुलु, असीम लाहौती इंशाअल्लाह 21 तारीख़ ते आउं बि वेंदुसि। वाह 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 वाह, वॾी महिरबानी हुजे, साल ख़ुशि सभिनी हुजो, खे जित सलाम हुजो, ॾींदा हुजो, सलामत। पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो। सो बालक बि जेके हुजनि अॼु घर वेठा हुजनि, स्कूल खां मोकल हुजनि, उहे बि रंग सोभा लाल जे मेड़े जी बि वरी मोकल थींदी हुजे सॼी सिंध में। हा सॼी सिंध में सा जिते किथे मोकल हले ई हा। अॻे हूअं कंदा हुजनि, कंहिं महिल बि सिस्टम जो बि अंदाज़ो कोन थींदो हुजे, कंहिं महिल उन ज़िले में कॾहिं वरी उन हिसे में, हाणे वरी सॼे सिंध में। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला? सब खैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां अदा ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर, अॼु वरी प्रीतमाबाद पुॼी विया हुजो छा? न अञा प्रीतमाबाद पहुतो कोन वञा, अञा उते वञा न नौशरो फिरोज। ईअं चवंदो हुजे त अॼु बख़ुदि कलम जेको हुजां सो नसर फिरोज़ मां अव्हां सां वरी राब्ते में हुजां। जी जी बिल्कुलु सही। ॿियो ख़ैर हुजे, नौसर जी मौसम सही हुजे? हा मौसम जुड़ाली आहे, जुड़ा ॾाढो थी वियो। आओ पोइ ऐं थधी मौसम थी वई आहे। वाह 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 वाह, पोइ हेॾां अव्हां रहंदा हुजो लाड़ में, वरी हेॾां वेंदा हुजो त विचोले जा नौसरे जे हेॾां जे माण्हुनि जी तबियत कीअं लॻी हुजे? हा लाज़मी, इलाइक़े जो फ़र्क़ु आहे, तबियत में फ़र्क़ु आहे। आओ असां वारे पासे में ऐं हेॾा वारे पासे माण्हुनि में थोरो तबियत जो फ़र्क़ु आहे। घणो फ़र्क़ु हुजे भला, इहा तौर ॿुधाईंदो त हुजी? हा हेॾा जा माण्हू थोरा कड़क आहिनि। छा हुजनि? कड़कनि थोरा कड़क हुजनि। हा असां वारे पासे माण्हू मोहबती आहिनि, हिते कुझु मिड़ई मोहबत घटि आहे। न न मोहबती माण्हू त हुजनि ज़रूरु, मोहबती त ज़रूरु हुजनि, पर उहो इन जे करे पुछो वञे त इलाइक़े जो, पोइ भाॼियुनि जो रस चस, पोइ माण्हुनि जो, पोइ वण टिण जो, माना आब हवा जो, इहो सभु हर शइ जो फ़र्क़ु हुजे, इन करे चवंदा। हा बहरहाल मूं त सची
सची ॻाल्हि कई त इहो फ़र्क़ु थोरो घणो आहे। न ॻाल्हि तव्हां जेको ॾिठो हुजे उहा ॻाल्हि कई हुजे, हिकिड़े ॾाहे लेखक जो कमु इहो हुजे त उहो जेका ॻाल्हि हुजे चिटी चिटी करे छॾींदो हुजे, लिखी छॾींदो हुजे। त इन जे लाइ त को किताब पढ़ंदो हुजे त हुननि खे इलाइक़े जी ख़बर पवंदी हुजे, ॼाण पवंदी हुजे। हा, ऐं ॿियो तव्हां जेको आहे अॼु नसीहतूं तमामु घणियूं कयूं बालकड़नि जे बारे में, त पंहिंजी हिननि खे तइलीम पिरायो ऐं हिननि खे तइलीम ॾियो, सुठी तरबियत ॾियो। इहो तव्हांजो मैसेज ॾाढो मूंखे वणे थो। बसि इहो त हर ॾींहुं महिराण टीवीअ जो असांजो नियापो हुजे त बाबा बालकनि खे तालीम ॾियारींदा हुजो, हुनर ॾियारींदा हुजो। जी ऐं जी। ॿियो महिराण जो रंग हिकिड़ो मूंखे ख़ासि करे अहिड़ो थो वणे, जेको कार्टून हूंदो आहे न ख़बरुनि खां अॻु में, जेको महिराण कार्टून आओ उन में जेको आहे नसीहतूं हूंदियूं आहिनि तमामु बहितरीनु आहे। तव्हांखे छा ॿुधायां, पर हिकिड़ो आवाज़ आहे उन में मूंखे सम्झ में अचे थो त तव्हांजो आहे। वरी हल मां इहो यको खणी पेरो खयों हुजई। हा सी, हा मां सम्झी वियुसि त तव्हांजो आवाज़ बि हुजे। दुनिया में माण्हू माण्हुनि जहिड़ा खोड़ हुजनि या भा, ईअं के कंदो हुजे। बाबा पोइ सही ॻाल्हि आहे, तूं ॿुधल नसीहत वारियूं ॻाल्हियूं थो करीं, हाणे तूं जेको आहे आवाम खे माण्हुनि खे भलियो ॻाल्हियूं थो ॿुधाईं। हाणे शाबाश, बसि दुआड़ी करे छॾींदो हुजे फ़क़ीर खे ऐं फ़क़ीराणीअ खे। बसि वॾी महिरबानी हुजे, लख थोरा सलाम ॾींदा हुजो। चवंदो हुजे त इहे जेके न्यापा ॾींदा हुजो या कार्टून हलंदा हुजो, उन में तुंहिंजो आहे हाणे मां कार्टून हुजां। पोइ तूं बाक़ी छा सम्झी पाण खे अञा? बसि मारवाड़ा ख़ुशि हुजनि, पोइ राम लो छा चवे उन में तुंहिंजो आवाज़ हुजे। हा चे तुंहिंजो आवाज़ हुजे, पोइ मां ॿुधां सम्झां, तूं इहे ॻाल्हियूं करीं, अहिड़ियूं ख़बरूं करीं। मूं चयो बाप हाणे माना सम्झी वियो हुजे। सम्झनि सभु, अमल कंदा हुजनि। असीं इहो चाहींदा मसलो अमल जो हा। हुजे। ओ हाणे केर करे केर ना करे, एतिरी ॻाल्हि खणी पेरो खणी सम्झी वेंदा हुजनि, बाक़ी अमल कंदा हुजनि त पोइ फ़क़ीर माना वाह वाह थी वेंदी हुजे। हलो सो हाणे भला हलंदा हुजूं वरी हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं। सो अधे बि फरमाइश कई हुजे त अमीरा बेगम जो को लाॾड़ो। हा तूं वरी अलाए कहिड़ी दुनिया में हली वई हुजी, बीठे बीठे माई को ईअं न कदुंज। हाणे बि जेको हुजे लाहौर में हिकिड़ी वेचारी ईअं अदाकारा स्टेन ते ईअं रंग कंदे वेचारी वञी हीअं। सो तूं भई बीठी हुजी, चाकत हुजी थोरो मिड़ई हुजे, तूं हल न पोइ चाकत हुजी, थोरो थोरो मिड़ई चाकाई ना हुजे। अलाए पुछंदो त हुजे, मां ईअं बीठे बीठे न कुर्सीअ खे भञंदी हुजी। सो हाणे वरी हलंदा हुजूं, अमीरा बेगम जो सहरो बि ॾिसंदा हुजूं ऐं उन सां गॾोगॾु वरी ख़बरूं बि हुजनि, ख़बरुनि में ॾिसंदा हुजूं। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा त असां कचहरियूं कयूं। एक दफ़ा ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं बेटा साईं चयो हुजे त ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। सो हिकु दफ़ो ॿीहर भली करां सभिनी खे, मिलनी महिरबान साथियुनि खे, सजणनि खे, नंढड़नि बालकनि खे, उस्तादनि खे, सभिनी खे, ॻोठ वारनि खे, वाहण बस्ती वारनि खे, शहर वारनि खे, पोइ ॾेह में हुजो परॾेह हुजो, जिते बि हुजां मां सभिनी खे सिक भरियो हिकु दफ़ो ॿीहर सलाम हुजे ऐं दुआ हुजे त जित हुजो, ख़ुशि हुजो ऐं ख़ुशियूं माणींदा हुजो, मंज़िल में अॻु भरा थींदा हुजो, मंज़िल ॾांहुं अॻु भरा थींदा हुजो, पंहिंजे तालीम सां, हुनर सां ऐं सचाईअ सां। ऐं सचाई सां हलण वारा माण्हू चवंदा हुजनि, अबा सच खे जेको हुजे अबा लोॾो ईंदो हुजे, पर सच हमेशह तरंदो हुजे। सो तकलीफ़ वक़्ति ज़रूरु अचे, सच में हौसले करण सां ईंदी ज़रूरु हुजे, पर हौसलो हुजे जेको हुजे अव्हांखे तकलीफ़ ईंदी हुजे, पर उन मां अव्हां पार थी वेंदा हुजो, पोइ अव्हांखे जेको हुजे सच जो इनाम ज़रूरु मिलंदो हुजे। इन ते बि ॾिसो त वरी पोइ माई भागी ॻाए या सभु ॿियूं असांजूं जेके इन मौसीक़ीअ सां जेको वास्तो रखनि, त पोइ वरी ॾिसो त उन में इहो ॻाए छॾियो हुजनि, ओ लोढ़ मझां लोढ़ंदी अचे, हो तार मझां तरंदी अचे,
दिल बारो चल बारो चल पई करे ओ दिल कोई हारल कोई हारल पई करे हितां ओॾा मुंहिंजा सुपरी अलो हितां ओॾा मुंहिंजा सुपरी तार मझा तारी अला हो तार मझा तारी अला ओ दिल कोहारल पई करे रेडियो जी सभु बुझूं कढी उछले सड़ी हुजे न तॾहिं असर फाटंदो हुजे माई पोइ पुॼ भला न भला हाणे माई पोइ पुॼ भला छा हुजे हाणे हको त जो रागो जे कढ़े यो लंबर ते गाही पोइ तूं कड़े लंबर में बैठी तूं असले कड़ो खर्च में ॻाईंदी हुजे पहिरे में हुजे लंबर ते गायो तूं अच्छे कारे ते हुजी तूं अच्छे ते हुजी कारे ते हुजी नीरे ते हुजी हाणे वरी तूं काए ते हुजी बाबा जेको कलाम जूं जहिड़ियूं सिटूं हुजनि उनखे ओहिड़ो वरी रंग ॾियणु खपंदो हुजे असर हे मथे आसमान ते हे चढ़ी मथे। वेंदो हुजे हा हितां होॾा मुंहिंजा सुपरी वाह वाह हा पोइ ॾिस हलो साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे साईं केरु कहिड़े शहर खां था साईं स्टेशन पाटोयूं का फकीर लखानो संजवानी। ए काका लखान न ख़ैर त हुजे केॾांहुं मुको परदेस वियो हुजी हलियो सा ना ना हिते ई वासू बस थोरो कुझु थी थधूं बि हुयूं कुझु वरी कमकारियूं बि हुयूं को कमंदनि जूं चिलियूं के वधायूं पोइ इहो थधो हुजे या कम हुजनि सफ़ा असली दुआ सलाम खां बि काको वियो हुजे हलियो ना ना दुआ वरी ज़माने जूं बि गर्दिशूं काल बि ॿुधोसीं साईं डॉक्टर आकाश अंसारी बसि ख़ुदा जी रज़ा सां हले कहिड़े नमूने सां बहरहाल हादसो त वॾो थी वियो आओ आओ बसि पोइ इहे ॾुख अबाईंदा हुजनि जी जी ॿियो तरफ़ वरी असांखे कुझु पाणी जा बि अची खौफ ॾिना अथनि पाणी जी खोट थी वई आहे दरिया केनाल हले छा इन जे बि थोरो जुस्तजू में लॻा पिया आहियूं इन जो तव्हां आगाही ॾियो न माण्हुनि खे आवाम खे बाबा होशियार थियो पाणी जा केनाल पिया निकिरनि इहा त महिराण टीवीअ ते सभिनी वटि हर लम्हे हर वक़्तु ॻाल्हि हले जेके ज़मीन सां धरतीअ सां जुड़ियल माण्हू हुजनि उन्हनि खे ख़बर हुजे दुनिया में वेठा हुजनि हाणे इहो अव्हां सभिनी जो कमु हुजे त इहो वाक़ो करणु अव्हां ऐं असांजे वस हुजे अमल करण वरी ज़माने जो वस हुजे जी जी मुंहिंजे सम्झ में थी वाक़े करण सां कोन थींदो ही कुझु ॿिए नमूने सां थींदो वाक़ा त घणेई पिया थियनि सॼी सिंध में पिया थियनि इन जो त असर ई कोन थो थिए अबा वाक़ा करणु मूं वस ॿुधणु कमु पोइ हिननि जो सियासतदाननि जो ॿियो भाई सियासतदान इहे कंध में हया अथनि के हिन वक़्तु ईमानदारी सां ॾिना आहिनि की इन्हनि खे पाणी जे वक़्तु इन्हनि खे हुकूमतूं मिलियूं आहिनि हे बा कंध में कॾां वाउट ॾींदा हुजो अव्हां सभु वरी कंध में कीअं न साईं न वाउट की त वाउट ईमानदारी सां हुजे न साईं ही 15 साल थिया हिननि अहिड़ा कमु करे छॾिया आहिनि जो हिननि खे आवाम चाहे थी पाणी जे सौदे ते हिननि खे सिंध हुकूमत मिली आहे बसि अबा हाणे इहो अव्हां तर्जो कयो सिंध जा माण्हू हलंदो हुजे अदा इहो मुंहिंजी ॻाल्हाए थी जी जी हलो हलो बाबा हेलो जी 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 गुड़ी खुश हुजी हाँ तू खुश हुजे खुश बैठी हुजा तू ठीक हुजी तुझी अम्मा ठीक हुजे हाँ हाँ पढ़ंदी हुजी हाँ केड़े दर्जे में पढ़ी हेलो हेलो बेत बेत ईंदो हुजे भला हाँ पवारो कर ॿुधाईंदी हुजे बुक में दिता हा ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे ॻाल्हाईंदी हुजे इन जो वरी मूंखे ॻाल्हाइण वणंदो हुजे नालो पुछंदी हुजे हलो कंदी हुजी हेलो हा न हुजे हुनजो आवाज़ भलड़ो हुजे हाँ तो जो आवाज़ हुजे पढ़ंदी हुजी हा कहिड़े क्लास चिकाट करे ॻाल्हाईंदी हा बाबा जी हा चइबो हुजे जी हा चइबो हुजे जी हा चवंदी हुजी त चाची काकी चवंदी हुजी त पोइ जेको चवंदी हुजी त मासी चवंदी हुजी
जी हा चाचा, जी हा ॾाॾा, जी हा नाना, जी हा पुफो माना जीव जेको हुजे उहो अव्हां जे वात ते ज़रूर हुजे चढ़ंदो हुजे सो जीअ में त मज़ो हुजे न हा हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजदा केरु कड़े शहर खां दा साईं मुंगिया मोरी खां मोहम्मद मूसा शर मुंगिया मोरी दरिया खान मरी। हाउस ऐं दरिया खान मरी मुंगिया मोरी छाल हुजे ठीक हुजे चङा भला हुजे तबियतूं बहार साईं साईं दुआ साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो अदी राधा बि ख़ुशि आहे। बिल्कुलु बिल्कुलु ख़ैर लॻो पियो ज्यादा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो अदी अदी ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे मालिक तव्हां जो दुआऊं आहे न पर थोरो विड़ो घटि असांजे बि ख़ैर लॻो पियो हुजे शुक्र हुजे मालिक जो उथूं वेहूं पाण पंहिंजो अव्हां सां कचारूं करूं शुक्र हुजे माशाअल्लाह माशाअल्लाह मूंखे अॼु पसंदि जो गानो ज़रूर ज़रूर ॿुधाईंदा हुजो ज़रूर ज़रूर गानो ॿुधाईंदा हुजो सभिनीनि पसंदि खे जो सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां सभिनीनि जा जेके असांखे फोन कॉल कंदा हुजो पंहिंजे दिलि जी ॻाल्हि मोड़ पंहिंजे शहर जे मौसम जो हाल अहिवाल ॿुधाईंदा हुजो अव्हां मिलनी जा कुर्ब हुजनि हा बिल्कुलु सो अॼु वरी हलंदा हुजूं पोइ त हाणे भला वरी सुरिया सुमरो जो गीत ॿुधंदा हुजूं वाह, वाह। हा हा दिल जी लॻी सा दिल खे ख़बर दिल जी लगी सा दिल के खबर दिल दाऊं करे करण ॾियो ईंदा अड़े दिल दाऊं करे मूंखा छो सोड़ा रही थो परे तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजांव खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां था साईं मां वलियो कटोर बलोचिस्तान सिबी खां ॻाल्हायां थो छाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि सफ़ा ख़ैर अमन दुआ तुंहिंजो छा हाल अहवाल सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं महिरान टीवी लॻंदी हुजे प्रोग्राम जा रंग लॻंदा हुजनि माशा माशा ज़बरदस्त लॻे थो तव्हांजो ॻाल्हि ॿोल जीअं VIP लॻनि था वाह वाह कीअं मौसम हुजे बलोचिस्तान जी कीअं हुजनि असांजा बलोचिस्तान वासी ॿाहिरि साईं जोड़ाली आहे मौसम थधी आहे माशाल्लाह ज़बरदस्त आहे मौसम भली लॻी पई हुजे सभु ठीकु हुजनि बलोचिस्तान वासी असांजा ॿाहिरि सभु ठीकु हुजनि सभु ख़ैर आहे सफ़ा हा तोखे तुंहिंजा ते छा ॾिसूं था अॼु फोन कई हुजे एॾे वक़्त में अॼु प्रोग्राम खे ॾिठो हुजे उहा बि ॾिसंदा हुजो न सर अॼु ॾिठोसीं टीवी असल अॼु वरितीसीं 2 साल खां टीवी अॼु वरिती हुजे जी हा अॼु असांजे हिते इहो ठाहे ॾिनई वाह वाह में वाह वाह माना जीअं टीवी वरिती हुजे ईअं वरी महिरान टीवी ऐं रामू राधा खे ॾिसंदा हुजो जी हा सर वाह 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 भली करे आयो जो मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे तव्हां असांजे प्रोग्राम खे महिरान टीवी खे ॾिसंदा हुजो महिरान टीवी अव्हां जे पंहिंजे हुजे अव्हां उते वेही बलोचिस्तान में रंग ॾिसंदा हुजो ख़ुशी महसूसु कंदा हुजो वरी फोन कॉल करे शामिलु थिया हुजो त सच पुछो त ॾाढी ख़ुशी थी हुजे सो अव्हां सभिनी खे बि सिक भरियो सलाम सो इहे मोहबतूं क़ाइमु दाइमु हुजनि पंहिंजूं वालेकुम सलाम महिरबानी सर जी जी वॾी महिरबानी लख थोरा सो दौर अहिड़ो हुजे हाणे माण्हू वरी टीवी वठे घर ठाहे इहो बि हिकिड़ो जहान हुजे ज़िंदगीअ जो ज़िंदगी बि अहिड़ी कमाल हुजे हिकिड़ा माण्हू सालनि खां सद कंदा हुजनि त हाणे झूपड़ीअ मां वरी को कमिरो को कोठो को पको घर ठाराईंदा हुजूं पोइ उन में वरी अहिड़ा रंग कंदा हुजूं पोइ
खटूं हुजनि, पोइ उन ते सुहिणियूं रलियूं पियूं हुजनि, पोइ रंग हुजनि, पोइ टीवी लॻी पई हुजे, पोइ महिमान अचनि ॾिसनि त उन्हनि खे सुठो लॻे। इहा बि हिकिड़ा घरनि में असांजे भेनरुनि जी, अदियुनि जी, भाइरनि जी इहा बि हिकिड़ी आस हुजे त अहिड़ो ठाराईंदा हुजूं त पोइ वरी का ख़ुशी बि कंदा हुजूं, महिमान ईंदा हुजनि, ॾिसंदा हुजनि। सो अव्हां जूं इहे ख़ुशियूं मालिक साईं सदा सलामत रखे। हलो, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां? मां हाजी शम्स थो ॻाल्हायां मदीने खां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला। ख़ैर तूं ॿुधा? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। अव्हां जे साम्हूं बीठा हुजूं जो हाल पेश पिरिया नाल। अल्लाह साईं तव्हांजी टीम खे सॼी ख़ुशि रखे। असां कल्ह बि तोखे अर्ज़ु कयोसीं पर कलाम न ॿुधाए वहीद अली जो। वहीद अली जो कलाम? हा हा साहब, कल्ह कलाम वरी ॿ टे अहिड़ियूं फरमाइशूं अची हुजनि सो अॼु वहीद अली अहिड़ो ॿुधाईंदो हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर। अल्लाह तोखे ख़ुशि रखे, तव्हांजी टीम खे अल्लाह साईं ख़ुशि रखे, तुंहिंजी राधा खे बि अल्लाह ख़ुशि रखे। हा से वॾी महिरबानी, लख थोरा उते वेही ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे, माना रूह खे राहत मिलंदी हुजे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। सभिनी खे सलाम हाजी साहब। वालेकुम सलाम रहमतुल्लाह बरकातहू। वॾी महिरबानी, लख कुर्ब, लख कुर्ब। हे भले पार खां हाजी साहब फोन कंदो हुजे सो ॾिसंदो बि हुजे प्रोग्राम खे, फरमाइश बि करे, भले पार वेही अव्हां असां फ़क़ीरनि खे ॾिसंदा हुजो, महिराणी टीवीअ खे ॾिसंदा हुजो, हिननि रंगनि खे पसंदि कंदा हुजो, सम्झो त इहा मालिक साईं जी करम नवाज़ी हुजे असां बंदनि ते। ॿियो हाणे असां सच पुछो त कखनि में रहूं, कख मिसल हुजऊं, माण्हू कख मिसल बि ॿियो छा हुजे, पर माण्हूअ में हौसलो, माण्हूअ जी ॻाल्हि ॻणत तॾहिं वञी थींदी हुजे जॾहिं माण्हू उन क़द सां ॻाल्हि, उन लेवल सां ॻाल्हि, मारवड़नि जी ॻाल्हि, ॾुख जी ॻाल्हि, ख़ुशीअ जी ॻाल्हि करे तॾहिं। सो आस ऐं उमेद जो जेको पलव हुजे न उहो कॾहिं न छॾींदा हुजो। इन उमेद ते क़ाइमु हुजो त असांजा बालक पढ़ी पवंदा हुजनि, हुनरमंद थी पवंदा हुजनि, सिख्या कंदा हुजनि, ॾाहा थी पवंदा हुजनि, त इहा सभु वालदेन रखंदा ज़रूरु हुजनि। हलो 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 जी अदा, केरु कहिड़े शहर खां था? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां? अदा कहिड़े शहर खां था? यार तुंहिंजो आवाज़ ईअं लहरुनि में ईंदो हुजे, सिग्नल जो को मसइलो हुजे, न करे पुछो हुजे त कहिड़े शहर खां फोन कई हुजेव। हलो, वॾी महिरबानी हुजे। सो अव्हां इहो अॼुकल्ह वरी हिननि थंभनि ऐं खंभनि में इहे नेटवर्क जेके हुजनि इहे बि वरी मसइलो कंदा हुजनि। सो मोबाइल जा किथे सिंगर, पर अव्हां इहा कोशिशि कंदा हुजो त प्रोग्राम में फोन कॉल करे रामण सां ऐं राधुल सां ॻाल्हाईंदा हुजूं। सो इहा अव्हांजी सिक जेका हुजे, इहा अव्हांजी मोहबत जेका हुजे, सा इहा त कमाल हुजे। सो मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, बेटा साईं चए मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन, तुंहिंजो सराफन अणतोरियो ई अघायो। सो जेके मोहबत जे हिन मैदान में हलंदा हुजनि, मोहबतूं क़ाइमु कंदा हुजनि, सिक वारी ॻाल्हि, हुब वारी ॻाल्हि, दरगुजर वारी जेका ॻाल्हि कंदा हुजनि, सो उहे ई माण्हू मणियादार हुजनि, मोती हुजनि। त पंहिंजे औलाद जी जॾहिं मां वरी ॻाल्हि कई हुजे त मोकल जो ॾींहुं हुजे, थोरो वरी बालकनि सां बि हाल अहिवाल थी वेंदो हुजे, त बालक वरी अॼुकल्ह मूंखे हाल अहिवाल बि न ॾींदा हुजनि त मोकल जो ॾींहुं हुजे त भाउ तव्हांजो स्कूल कीअं हले, स्कूल जी बिल्डिंग कीअं हुजे, उन जा कमरा कीअं हुजनि, छित कीअं हुजे, चापड़ त न किरंदा हुजनि, उन जा इहे वॉशरूम कीअं हुजनि, इहे सभु इहो बि त को हाल अहिवाल ॾींदा हुजो। वण हेठां वेही पढ़ंदा हुजो या बिल्डिंग मिली हुजेव, केतिरे सालनि खां तव्हांजो स्कूल हुजे उहो कीअं हुजे, उस्ताद कीअं हुजनि, अव्हां तालीम में केतिरो अॻु भरा थिया हुजो, कीअं वधंदा हुजो, तालीम कीअं अव्हांखे मिलंदी हुजे त अॻियां वधी करे तव्हां कहिड़ो कमाल कंदा हुजो। ऐं वरी जेके 6 में 7 में 8 में पढ़ंदा हुजनि, वरी 9 में ऐं 10 में पढ़ंदा, उहे वरी कोशिशि कनि त यूनिवर्सिटी में जॾहिं असां वञूं त पोइ असांखे कहिड़े पासे वञणु खपंदो हुजे, कहिड़ो सब्जेक्ट जेको हुजे उहो असांखे खणणु खपंदो हुजे, जेको ईंदड़ वक़्त में मुस्तक़बिल में असांखे कमु ईंदो हुजे। हाणे त दौर IT जो हुजे, वरी इहा ॿी नई जेका जदीद वरी कहिड़ी ॻाल्हि आई हुजे। ओ राधुल, ओ राधुल, ओ करहा हे कहिड़ो इहो ॿियो नओं दौर इहो
सिस्टम ॿियो कहिड़ो दौर आयो हुजे IT ऐं ॿियो छा आयो हुजे हाणे तूं मुंहुं ॾेई पोइ ईंदो हुजे हल मूं वरी हाणे इहा बि ॻाल्हि सही हुजे सोभा इहो हुजे पढ़ियल लिखियल हीअ पढ़ियल लिखियल हुजे हा त मूंखे जवाबु ॾींदी हुजे हा ज़रूरु हाणे वरी आई जो इहो दौर हुजे सो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो सो फोन कॉल त वियो हुजे हाणे वरी इहो दौर हुजे बा हाणे फाउंटू त तव्हांखे इहो AI जो दौर लॻो पियो हुजे इन जो हर माण्हू ॿियो ॻाल्हि करे आउं बि वरी ॿुधंदो हुजां त हिकिड़ा माण्हू हुन में कमु कनि असां त वरी हीअं वात पटो वेठा हुजूं त हाणे IT अची वई हुजे हाणे AI जो दौर हुजे शागिर्द उन में अॻ भरा थींदा हुजनि पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अबा मां तुंहिंजो नौकर शेख मोहम्मद पौड़ ॻोठ बचगढ़ पौड़ खां तालको ठुल ज़िलो जैकमाबाद तुंहिंजो प्यारो वाह वाह अदा शेख साहब ख़ुशि हुजो चङा भला ख़ैर ख़ैर दुआ तुंहिंजी तूं ख़ुशि आहीं ॿियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे महबतूं अवां जूं साढियो वेठा हुजूं अवां जी मोहबत तुंहिंजी मारियो आहे असांखे तुंहिंजी मोहबत मारियो आहे भाउ महबत में अदा ईअं ई थींदो हुजे तो हिक ॿिए जी इहा एतिराम हिक ॿिए जो एतिराम हिक ॿिए जी मोहबत हिक ॿिए जे लाइ सिक इहा क़ाइम ऐं दाइम रहंदी हुजे करापुर खां मीर हज़ार खान बिजराणी ॿुधो ई सरदार शेर मोहम्मद खान हा बाहे फ़कीर सॼी सिंध खे छा पूरे पाकिस्तान खे ॼाणे बा हाणे उते ॻोठ बचगढ़ पौड़ में उते वाड़ी कई आहे तुंहिंजे माइटनि नाइब 250 400 जरेबा हाओ हा सुबुह साणे मां होॾे नंढे चकर ॾेई आयुमि असांजा राख आहिनि उन्हनि जो हिकिड़ा तो हुया उन्हनि जो मानी ते जहिड़ो हुयो हाओ उहो तुंहिंजा माइट चवनि पिया हिकिड़ो चविसि पियो त अॻु में तूं हाणे हा छा हो चविसि न अॻु में मानी पोइ छा यार इहो मौज पोइ हिननि जो जहिड़ो सुबुह सां मां ठाहियुमि हिननि खे ठाही न हा ठाहे वॾा ख़ुशि थिया पाण में मूंखे चयो अदा तूं चङो जो आहे असांखे ठाही नथा सघे जहिड़ो हले सॼो ॾींहुं बसि इहा ठाहिण वारी ॻाल्हि भली हुजे छिनण वारी न हुजे वाड़ी बाड़ी माशा अल्लाह हाणे गिदरे पितो झलियो आहे हिंदाणे पिते झलियो आहे यार इहे मुंहिंजे माइटनि जी पारत हुजे इहे सच अल्लाह खे पारात मूंखे अहिड़ा प्यारा आहिनि जो ॻाल्हि न पुछा कर मूंखे सफ़ा ईअं समय छा में बा तुंहिंजे करे अब इहे सादड़ा हुजनि इहे हिन धरतीअ जा असुल सम्झ त जीअं पाणीअ जा पोंरा हुजनि न इहे मुंहिंजा माइट ईअं हुजनि अहिड़ा आहिनि जो अहिड़ा मूंखे ख़ुदा माण्हू अहिड़ा कॾहिं न हर साल ईंदा आहिनि पर हिन साल अञा सफ़ा भला माण्हू आया आहिनि इहे सादड़ा हुजनि पोइ इहे जो हाल हुजे इहो पेश पिया इहे सादड़ा हुजनि बाजा दोस्त आहिनि बा हा बा नालड़ा खणंदो हुजे गुलाम आद पौड़ निसार अहमद पौड़ आओ हा इन्हनि जी फरमाइश आहे सरमन सिंधी जी अड़े चंड पिरी तोत ॾिठो न इहो कल बि न ॿुधई असांखे अॼु इहो कलाम ज़रूरु ॿुधरा बा अब आहे पहिरियां प्रोग्राम जे शुरूआत में सरमद सिंधी हलाए छॾियो हुजे भले राति ॿीहर ॾिसंदो हुजे इहो 1 बजे खां वठी 3 बजे ताईं तुंहिंजी फरमाइश जे करे सरमद सिंधी अॼु पहिरियों कलाम रखो हुजे मूं माशाअल्लाह हे दोस्त आहे मुंहिंजो ॻाल्हाईंदो ई बा हा बा दोस्त खे ॾींदो हुजे मुंहिंजो भाउ हुजे ॾींदो हुजे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे मुंहिंजा भाउ मूंखे बि बागड़ी अचे राधा सां आधी राति सां ॻाल्हायां रामू सां ॻाल्हायां चयो 5 मिनट सां ॻाल्हायां त कहिड़ो खाधो हुजे नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे ईअं खणी बसि कहावत निसार पे न तोसां ॻाल्हायां ॿियो ख़ैर हुजे ॻाल्हायां वरी ॻाल्हायां तूं मूंसां ॻाल्हाए न त छा कयां मां असां 24 कलाक इहो वातूं खणूं ॻाल्हाइण लाइ बीठा हुजूं ॿियो अधु राति ख़ुशि हुजे हा उहा बि चाक हुजे ॿियो ठीक ठाक हुजे अधु राति ख़ुशि हुजे हा ख़ुशि हुजे ॿियो हाणे राति ख़ुशि हुजो चाक हुजो चङा भला हुजो वेठा हुजनि उन सां ॻाल्हि करियां मुंहिंजे राधा भाई अचे रामू भाई अचे उन सां ॻाल्हि करी गिना सॼी सलाम चयनि तव्हांखे हा वालेकुम सलाम वॾी महिरबानी नमस्ते बि करनि जी जी वॾी महिरबानी फोन जी भाऊ ब्रेक त पेर ॾींदो हुजे सफ़ा बिना ब्रेक थी पियो हुजे ए माइट सफ़ा असल बिना ब्रेक हुजे अॼु तो इहा ॻाल्हि सची कई हुजे वात हणंदा हुजो
माना तू वास्ता हणंदो हुजे। माना त बीठा हुजूं जे ॻाल्हाए कोन मुंहिंजो असां बीठा न ला हुजूं तो अॼु चयो हुजे असां वास्ता हणंदा हुजूं। वातो सां ॻाल्हाईंदा हुजूं वातो हणंदा हुजूं हीअं चवंदो हुजे न त असां बीठा ई अवां जे लाइ हुजूं इहो उभे पैर बीठा हुजूं सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सां कचारियूं करूं अवां सां मुखातब थियूं मथो हणंदा हुजूं मथो हणंदा हुजूं ईअं चवनि खाईंदा हुजूं। हू बि ॾिस कीअं ॻाल्हाईंदो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हुजे तव्हां ईअं कचहरी कंदा हुजो ॻाल्हाईंदा हुजो ॻोठ में वेही इहे हुनर कंदा हुजो हिक ॿिए जो मथो खाईंदा हुजो हिक ॿिए जो मथो जेको हुजे हणंदा हुजो ॿिए जो मथो बि विञाईंदा हुजो सो हिक ॿिए सां ईअं ठही हलंदा हुजो मोहबतूं जेके हुजे पखेड़ींदा हुजो हिक ॿिए जो कचारियुनि मां त माण्हू जी मोहबत वधंदी हुजे न दोस्तियूं क़ाइम थींदी। हा हिक ॿिए सां सुलह करे हलंदा हुजो त असुल ज़िंदगी उहा जे हाणे हलंदा हुजूं वरी कलाम ॾांहुं हाय साहिबु फरमाइश कयो हुजे सो कल्ह वरी हाय मुर्तज़ा सां ॾाॾा हीअ खे बि सारण जो ॾींहुं हुजे पर डॉक्टर आकाश जो विसड़ियो हुजे त पोइ साईंअ जी बि वरसी हुजे कल्ह ॾाॾाई साहिब जी जहर खे बि जम जम करे पी ॾिठोसीं मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं वाह मुर्तज़ा सां ॾाॾा ई वाह पाण बि विया हुजो पर वाह जूं सिटूं छॾे विया हुजो यादूं छॾे विया हुजो आवाज़ ई आवाज़ सो ॾाॾा ई साहिब खे कल्ह बि यादि करण जो ॾींहुं हुजे पर डॉक्टर आकाश वारी जेका ॻाल्हि हुजे उहा सॼी सिंध में पखिड़े ही बि भलो साहिर जंहिंखे यादि करण जो ॾींहुं हुजे कल्ह उन्हनि खे बि ऐं वरी कल्ह खोड़ सारे ॿियनि बि ॾहान ऐं जेके साहिरनि जी हुजे उहे ॾिहाड़ा हुजनि उन्हनि जी वरसी मल्हाई वेंदी हुजे सो हिते बि हैदराबाद में मक़सूद गुल जी बि वरसी कल्ह मल्हाई वई हुजे साईं जन भला साहिर हुजनि छा त उन्हनि जा बि कलाम हुजनि पोइ उन्हनि बि कमाल कयो हुजे सो ॾाॾा ई साहिब खे कल्ह यादि करण जो ॾींहुं हुजे अॼु उन्हनि खे असां भेटा ॾियूं हर ॾींहुं उन्हनि खे भेटा हुजे उन्हनि जा कलाम वाह जा हुजनि ॿियो असां हाल दिलि जो अव्हां सां पचारियो अव्हां जी आहे मर्ज़ी जियारो जा मारियो सो इहो ॾाॾा ई साहिब जा एॾा त कलाम हुजनि कावड़ मलाल ताना ओ तकरार ईंदे वेंदे एॾा न ॾिया जार मूंखे ईंदे वेंदे कावड़ मलाल ताना ओ तकरार ईंदे वेंदे इहो ॾाॾा ई साहिब जा केॾा न कलाम हुजनि उन वक़्तु कलाम अहिड़ा ॾाॾा ई साहिब लिखे अहिड़ो अवामी साइर हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर सो ॾाॾा ई साहिब खे सारण सभिनी खे सारण ॾाहनि खे लेखकनि खे अदीबनि खे सारण असां सिंध वासियुनि जो असां उन्हनि जा जेके कलाम ॿुधूं उन्हनि जा मदाह हुजनि उन्हनि जा आशिक़ हुजनि त उन्हनि जो ज़िंदगी भर छा हर लम्हे उन्हनि जो ख़्यालु रखणु खपे सो वहीद अलीअ जो कलाम हुजे ॾाॾा ई साहिब जी शाइरी हुजे मुर्तज़ा सां ॾाॾाईअ जी शाइरी हुजे असां हाल दिलि जो अव्हां सां पचारियो अव्हां जी मर्ज़ी जियारियो या मारियो सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में अव्हांखे राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो शाल हमेशा जुड़िया रहंदा ऐं हाणे वरी मौसम जी तब्दीली थींदी हुजे किथे त सुस्ती थींदी हुजे के त कमारा माण्हू हुजनि उहे सवेर उथंदा हुजनि पंहिंजे कमकार असांखे पाण खे चुस्त रखंदा हुजनि पर हिकिड़ा जेके हुजनि माण्हू उहे मोकल जे करे आराम कंदा हुजनि सुस्त लॻा पिया हुजनि पाण खे चुस्त रखंदा हुजो पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे पहिरियों उहा वठंदा हुजूं हलो अबा केरु कहिड़े शहर खां अमरकोट खां वरी नालड़ो ॿुधाईंदा हुजो फौज़िया सुमर जो हाणे सुरिया सम्झ त फौज़िया जहिड़ो कलाम हलायो हुजे सो ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो हलो हा बा ॿियो ख़ैर हुजे अल्लाह शुक्र करम लॻा ख़ैर लॻो पियो आहे कीअं अमरकोट जी मौसम कीअं हुजे अमरकोट जी मौसम कीअं हुजे वॾी महिरबानी हुजे काका अमरकोट खां फ़ोन कॉल कई हुजे टीवी जो आवाज़ घटि कंदो हुजे हा त हिक ॿिए सां हाल हवाल करे वठंदा हुजूं हाणे फोन कॉल करे उन खां पोइ कन लाट न तूं
ॼाण तुंहिंजी हा सो ईअं नाले जी बि ख़बर न पई हुजे रगो इहा ख़बर हुजे त उमरकोट मां आयो हुजे हलो जी जी अबा केरु कहिड़े शहर खां भाउ मां हाकिमड़ी कटवर बलोचिस्तान खां ॻाल्हायां थो सर साईं छा हाल हुजे कटवर साहब ख़ुशि हुजो चङा भला तव्हां ख़ुशि भला चङा चङो भला ख़ुशि आहियो असां तालिब हुसैन कटवर हितां तव्हांजा टीवी प्रोग्राम ॾिसूं था वाह वाह टीवी प्रोग्राम ॾिसो पिया तव्हांखे कीअं लॻंदा हुजनि सर असांखे वॾी भली ख़ुशी थी थिए मज़ाक तव्हां पाण में कंदा आहियो वाह 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 ॿियो सभु ख़ैर हुजे था घर भाती समेत ठीकु हुजो अलाह जी महिरबानी आहे तव्हांखे साईं बरोचकी ईंदव बस कुझु बस ईअं चऊं अबा नगरा वरे अबा कुझु मिड़े जेतिरी बि ईंदी हुजे उहा ॻाल्हाए वेंदा हुजूं साईं मां बलोचिस्तान ॻाल्हाईंदो आहियां तालिब हुसैन मां दोई जिंदूं त टीवी बाज़ मार पसंदि पैदा वे हाओ जी आओ हाओ पोइ तव्हांखे पसंदि अचे त माना इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे त सभिनी बलोचिस्तान वासियुनि खे ॿुधाइजे त महिराणी टीवी भली हुजे हुन में प्रोग्राम रामू राधा जेको हुजे उनखे ॾिसंदा हुजो इहो आई अवांजे लाइ हिते 2 कलाक उभे पैर बिठा हुजनि यार छंछर ऐं आचर इहो त चवंदा हुजो हिन में पंहिंजे ज़बान में असांजो न्यापो ॾेई छॾींदा हुजो सॼे बलोचिस्तान खे वदा हलो उहो वञी सुतो हुजे मां चओ त इहो न्यापो जेको हुजे कचरू लॻाए वेठो हुजे मूं वरी चौथे खे न्यापो उन सवेरे चांहि जो प्यालो पी खणी विधी हुजे रली मथां मूं चौथे खे न्यापो ॾिनो हुजे इहो वरी अञा अॻियां पुॼाईंदो हुजे न्यापे खे बसि न्यापो पहुची वियो हुजे हा बसि हुन चयो हुजे त अबा इहो प्रोग्राम उछे सो इहो ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे ज़रूरु हलो हलो अबा केरु कहिड़े शहर खां भाउ हलो भित भाइती मोरकट खां ॻाल्हायां पियो ॻोठ खां लालू कोली अबा कहिड़े शहर खां भित भाइती रही हाजी सोराब खान मरी भिट भाइटी खां सोराब मरी छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो तव्हांजो प्रोग्राम हले पियो ॾिसूं पियासीं वाह वाह फैमिली सुठो कीअं लॻंदो हुजे ओ अबा जी कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम भलो लॻे पियो तव्हांजो लॻी पई आहे मश्करी तव्हांजी पाण में हाणे असां मश्करी करूं काका न मश्करी कोन मिड़े असांखे ख़ुशि पिया करो असां फैमिली सुधा ॾिसूं असांजो प्रोग्राम हुजे मस्करी न हुजे काका सही हुजे काका इहो भिट भाइटी इहो कहिड़े ज़िले में हुजे इहो ज़िलो सांगड़ तालको खिपरो यूसी भिट भाइटी ॻोठ रुणजो यूसी भिट भाइटी हुजे वाह वाह इन जे करे मां वरी न को सोचां पोइ अॼु फोन कई हुजे काका एॾे अरसे में इहो यको प्रोग्राम नई काल प्रोग्राम 2 टे जगह ॾिठो तव्हां नंबर मूंखे सही लॻो कोन पोइ अॼु वरी पैसा विझराया पोइ ॻाल्हायां पियो तव्हां खां वाह 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 माना हाल अहवाल थी वियो हुजे रूबरू त हाणे माना सुठो लॻो हुजे यार जी हा कोली आहियां हा बचड़ा ठीकु हुजनि कोली हुजो जी जी हा कोली आहियो आम और फैमिली ॿई गॾु वेठा आहियूं पोइ सवेल कयो भली आयो हुजे अदा ठीकु हुजे फैमिली तुंहिंजी सॼी ठीकु हुजे हा न असां ॾिसूं था तव्हांजो प्रोग्राम तव्हांजो भलो हले थो हर अचर ते ॾिसंदो आहियां पर बैलेंस कोन हूंदो आहे हिन अचर ते बैलेंस विझराया कल्ह पोइ उर्जे करे तव्हांखे काल वाह वाह माना बैलेंस प्रोग्राम लाइ विझराइजे पोइ हे असांजो घर कीअं लॻंदो हुजे पाण ॿुधाईंदो हुजे अरे तव्हांजो भलो आहे मथे अलाए छबियूं बि ॾिसजनि अलाए छा ॾिसजनि हाओ गुलनि अलाए छा ॾिसजनि पिया मथे पोइ अहिड़ो को मूंखे अञा हेॾां तोॾे को अहिड़ा घरड़ा ठहियल हुजनि भला तोॾे असांजे अहिड़ा घरड़ा कोन पर हाणे सरकारी जायूं किथे किथे आयूं आहिनि उन्हनि खे सींगारूं था रूप करूं था पोइ घरड़ा हुजनि पोइ टीवी त घर में हई हुजे माना को कमरो को अहिड़ो चौरो ठहियल हुजे ई न भा हा हा टीवी आहे सर्दी आहे 2 टे साल थिया आहिनि सर्दी आहे घर बार ठराई पोइ तव्हांखे घुराईंदा आहियूं अची टेंशन करे वठिजो कमकार कहिड़ो करो राधा ख़ुशि वेठी आहे राधा मुंहिंजी भेण ख़ुशि वेठी आहे हा ख़ुशि हुजे पुछंदी हुजे कमु कहिड़ो कंदा हुजो कमु असां ॿनी ॿारे जो कंदा आहियूं हारी माण्हू आहियूं ॿनी ॿारे जो कमु इहो वॾो कमु हुजे छा पोखो हुजे बसि हींअर कणिक पोखल जो का शइ कोन हाणे वणनि जी तयारी आहे अॻिते लाइ माना बसि इहे 2 फसल काईंदो हुजे छा बसि हिकिड़ो कणिक ॿियो वण मिर्च इहा पोखंदा आहियूं मिर्च कीअं हुजनि हिन जो कीअं घोले कीअं हुजनि अघु मवियारो न आहे मिर्चनि में बीमारी आहे मूड़ छॾंदो कोन आहे पोइ वक़्तु सिर दवा न हई हुजे छा
ऐं दवा असां ज़िमेदार वॾो ज़िमेदार आहे रही आज भुटू मरी हाँ न पोइ माहिर आहे फसल जो माहिर आहे पर हाणे मसइलो आहे त बीमारी अलाए कहिड़ी मुश्किल खे लॻंदी इन जे करे हुजे या को इन जो ॿिज अहिड़ो लॻी हुजे जेको उथियो ई न हुजे अलाह खे ख़बर ॿिज अहिड़ो आहे अलाए हाइब्रिड आहे अलाए कहिड़ो आहे ख़बर पए एवरेज आहे कोन त के 40 मण करींदो हाणे 20 मण कोन थो थिए वाह 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 हाणे पंहिंजो इहो बैलेंस बचाए रखंदो हुजे वरी ईंदड़ हाँ, हफ़्ते वरी फोन ईंदड़ कंदो हफ़्ते फोन कॉल ज़रूर कंदा हुजो हा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो मोहबतूं हुजनि अव्हां जूं जेके जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि जा कुर्ब हुजनि हा सो ईअं हुजे बैलेंस त मूं चयो वीचारे जो वेंदो हले कचहरी कंदो हुजां त भला इहो बचाए रखंदो हुजे वरी आईंदे हफ़्ते मारवाड़ा हुजो मारवाड़ा बेड़ा हुजनि अदा जो ॻंढ में उन्हनि खे 50 हुजे 100 हुजे पोइ उन ते बि ज़िंदगी गुज़ारींदा अॼु हुन मां हे कंदा हुजूं सुभाणे हिन मां कंदा हुजूं अॼु वरी मोबाइल में बैलेंस विझराईंदा हुजूं ज़िंदगीअ जो रमण मज़ो ई पंहिंजो हुजे मज़ो छा पर इहे आणी नहीं चाढ़ी न ॾुथ ॾियारी दुख हुजनि सुख हुजनि पर ख़ुशि हुजनि बसि इहे फोन ते बि ॻाल्हायो ॾाढा ख़ुशि थिया हुजनि सम्झो अव्हां ख़ुशि न आउं ख़ुशि थियो हुजां राधुल ख़ुशि थी हुजे असां सभु असांजो सत ख़ुशि थियो हुजे माना ही घर जेको हुजे उहो अव्हां ॾिसंदड़नि सभिनी जो हुजे हा। पोइ उहो कोली हुजे भील भील हुजे हुजे। बागड़ी हुजे पोइ सिंधी हुजे हा, जेको। पंजाबी हुजे महाजर हुजे ही सभिनी जो घर हुजे ही सिंधवासियुनि जो घर हुजे जंहिंखे बि कचहरी करणी हुजे हाल पुछणो हुजे हाल ॿुधाइणो हुजे असां वेठा हुजूं अव्हां जे लाइ सो अॼु प्रोग्राम मां मोकिलाईंदा हुजूं ईंदड़ हफ़्ते वरी सुहिणा रंग खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं सर में सॾु हुजे राम राधा मेरान टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे ॾाढे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अव्हां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं अव्हां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर हा पर थींदासीं। वेंदे वेंदे मास्टर वली जो आवाज़ हुजे ऐं शेख हयात जी शाइरी हुजे जे हां न हारी कोई हारल सो इहो ॾिसंदा हुजो असांखे ऐं ॾींदा असांखे हुजो इजाज़त इजाज़त ॾींदा धणी हुजो। निगहबान हुजे